CBC कराची में कार्रवाई करे पढ़ी करंसी ऐं हवाला हुंडी में मुलविस जवाबदार के गिरफ्तार करे वतो आहे। ही अहम खबर अवां ताईं पहुंचायूं पिया। CBC कराची में कार्रवाई करे पढ़ी करंसी ऐं हवाला हुंडी में मुलविस जवाबदार के गिरफ्तार करे वतो आहे। नाज़रीन अवां खे ॿुधाईंदासीं तर्जुमान मूजिब क्लिफ्टन में तलवार में कार्रवाई करे जवाबदार एंथोनी के गिरफ्तार किया वियो आहे। जवाबदार वटां $13,500 $5,40,000 पाकिस्तानी रुपया 20 लख इराकी दीनार 8,10,000 जा बॉन्ड हथ कया विया। तर्जुमान मूजिब जवाबदारनि वटां मोबाइल फोन एक लैपटॉप ऐं एक आईपैड हथ कया विया। तर्जुमान मूजिब हथ कयल डिवाइसिस मां बड़ी करंसी जे ट्रांज़ेक्शन जा अहम सबूत पिण हथ कया विया। जवाबदार ख़िलाफ़ फॉरेन एक्सचेंज रेगुलेशन एक्ट 1947 तहत केस दाख़िल किया वियो। तर्जुमान मूजिब नेटवर्क में शामिल ॿियनि माण्हुनि जी सुञाणप ऐं गिरफ़्तारी लाइ जांच जारी आहे। अहम ख़बर खां नाज़रीन अवां खे आगाह कंदासीं। CBC कराची में कार्रवाई करे पढ़ी करंसी ऐं हवाला हुंडी में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वतो आहे। तर्जुमान मूजिब क्लिफ्टन तलवार में कार्रवाई करे जवाबदार एंथोनी खे गिरफ़्तार किया वियो आहे। जवाबदार वटां $13,500 $5,40,000 पाकिस्तानी रुपया 20 लख इराकी दीनार 8,10,000 जा बॉन्ड हथ कया विया। तर्जुमान मूजिब जवाबदारनि वटां मोबाइल फोन एक लैपटॉप ऐं एक आईपैड हथ कयो वियो। तर्जुमान मूजिब हथ कयल डिवाइसिस मां पढ़ी करंसी जी ट्रांज़ेक्शन जा अहम सबूत पिण हथ कया विया आहिनि। जवाबदार ख़िलाफ़ फॉरेन एक्सचेंज रेगुलेशन एक्ट 1947 तहत केस दाख़िल किया वियो आहे। तर्जुमान मूजिब नेटवर्क में शामिल ॿियनि माण्हुनि जी सुञाणप ऐं गिरफ़्तारी लाइ जांच जारी आहे। जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असांखे ज्वाइन कयो आहे सन TV न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी। फयाज़ कुरैशी, कहिड़ा तफ़सील आहिनि? फातिमा, FIA जी CBC कराची जेका टीम आहे वॾी कार्रवाई कई आहे। गैर क़ानूनी जेका परॾेही नाणो ऐं हुंडी हवालो जेको कारोबार आहे उन में मुलविस जेके जवाबदारनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो आहे। FIA कमर्शियल बैंकिंग सर्किल CBC कराची तलवार क्लिफ्टन वारे कराची वारे इलाइक़े में कार्रवाई अमल में आंदी आहे ऐं गैर क़ानूनी जेका फॉरेन करंसी जेको नाणो आहे उनजे मटा सटा ऐं हुंडी हवाले सरगर्मियुनि में जेके मुलविस जवाबदारनि एंथोनी होको उहो गिरफ़्तार कियो वियो आहे ऐं कार्रवाई दौरान जवाबदारी कब्ज़े मां लॻभॻि $13,000 अमरीकी डॉलर 5,40,000 पाकिस्तानी रुपया 20 लख इराकी दीनार ऐं 8,10,000 रुपया मादे जी जेका प्राइज बॉन्डनि मोबाइल फोन हिकिड़ो लैपटॉप ऐं आईपैड जेके उहे हथ कया आहिनि ऐं हथ कयल जेको सामान आहे उनमें डिजिटल औज़ार आहिनि। इब्तिदाई जांच जे दौरान गैर क़ानूनी जेको हुंडी हवाले ऐं पढ़ी जेका नाणो उनजी लेन देन में अहम जेकी शायदियूं उहे बि हासिल कयूं वियूं आहिनि ऐं जवाबदार ख़िलाफ़ फॉरेन एक्सचेंज रेगुलेशन एक्ट 1947 तहत केस बि दाख़िल कयो वियो आहे। ऐं इन हवाले सां इहो ॿुधायो आहे FIA तर्जुमान नेटवर्क में मुलविस जेके ॿिया माण्हू उन्हनि जे हवाले सां निशानदेही ऐं गिरफ़्तारी जे हवाले सां जांच जारी आहे। FIA कराची जेको ज़ोन आहे गैर क़ानूनी हुंडी हवालो ऐं गैर अख्तियार जेको फॉरेन करंसी आहे वापार ऐं उनजे मालियाती ॾोह खे ख़ात्मे जे हवाले सां पुरज़म आहे। अहिड़ा जेके उनसर जेके हिन मामले में मुलविस आहिनि उनजे ख़िलाफ़ बिना फ़र्क़ जे कार्रवाई जो सिलसिलो जारी रखियो थो अचे। जी फातिमा, महिरबानी फयाज़ कुरैशी तफ़सील ॾियण लाइ। नाज़रीन, चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी तफ़सील ॾिना आहिनि।